अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ फज़ील हुनर नवाब शमा ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डायरी जी 1 साल अॻु में कराची में प्यार जो परणो कंदड़ नौशीन कलोड़ ऐं गुलामल्ला डायरी जी शादीअ खां पोइ गुलामल्ला जो वाद सिंध ऐं बलूचिस्तान जे हाउस बिल्डिंग्स फाइनेंस जे ऑफिसर फज़ल मोहम्मद डायरीअ खे कराची में क़त्ल कयो वियो, जंहिंजो इल्ज़ाम नौशीन कलोड़ जे वारसनि ते हयो वियो। उन खां पोइ ॿई ॼणा नवाब शा में रहंदा आहिनि। नौजवान नारी नौशीन पंहिंजे ससु सां अणबण थियण करे वूमेन थाणे नवाब शाह ते पहुची वई, जिते नौशीन जो भाउ ज़ोहेब कलोड़ बि पहुची विया। जंहिंखां पोइ वूमेन थाणे जे SHO मरियम भुट ॿिन्ही खे जुडिशियल मैजिस्ट्रेट 1 जी अदालत में पेश कयो, जिते नौशीन बयान ॾींदे चयो त ससु सां नाराज़ थियण जे करे वूमेन थाणे ते पहुती हुयसि ऐं हाणे आऊं पंहिंजे मुड़ुस गुलामल्ला डायरीअ सां वञणु चाहियां थी। अदालत पुलिस खे हिदायत कई त हिननि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं 5 लख रुपयनि जो बॉन्ड लिखाए वरितो वञे। उन खां पोइ हिननि खे वूमेन थाणे ते आंदो वियो, जितां ही पंहिंजे घर रवाना थी विया। जॾहिं त उन मौक़े ते नौशीन कलोड़ ऐं गुलामल्ला डायरी मीडिया सां ॻाल्हाइण खां इनकार कंदे चयो त असां कुझु बि न ॻाल्हाईंदासीं। वाज़ेह रहे त गुलामल्ला डायरी जी अमड़ खां पंहिंजे जीवन साथीअ जे क़त्ल जो फट छुटो ई न आहे त नौशीन कलोड़ उन्हीअ खे ॾुख ॾियणु शुरू कया ऐं आम तरह सां चोॿोल उहे आहिनि त फज़ल मोहम्मद डायरीअ खे नौशीन जे करे क़त्ल कयो वियो। 4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो 4 जेडीओ न्यूज़।